ब्रेकिंग न्यूज। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोट कीजिए मोहल्ला रहमो वाली जो रहवासी चकलाजो शागिद अब्दुल गफ्फार चनो मुबैनात और अगवा। नाज़रीन एक दफ़ो वीर तव्हां खे ख़बर खां आगाह कंदा हलूं घोट कीजिए मोहल्ला रहमो वाली जो रहवासी चकलाजो शागिद अब्दुल गफ्फार चनो मुबैनात और अगवा। रिपोर्ट राज़ अली मीरानी शिकारपुर पीपल्स पार्टी उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख ऐं शहरियार खान महर की हिमायत में दिलबर खान महर पारां जुन्नू शरीफ में जलसो मुनक़द। पीपल्स पार्टी उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख ऐं शहरियार खान महर जो जलसो गाह पहुचण ते धूल ऐं शरणाइनि सां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल पिणु कयो। वॾी तादाद में अवाम जी शिरकत। ज़िले सदर पीपल्स पार्टी मीर आबिद हुसैन खान भयो ख़ुसूसी तौर शिरकत कई। जलसे में दिलबर खान महर पीपल्स पार्टी उम्मीदवार समेत आयल सभिनी मेहमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश किया। जलसे में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख शहरियार खान महर ऐं मीर आबिद खान भयो अवामी मेड़ खे ख़िताब कयो। खबरुनि में अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। मीरपुर ख़ास सियासी समाजी अॻवान महराण पंवर पारां बुखारी टाउन वारे इलाइक़े में पहुची बरसाती नाले जे हलंदड़ कम जो मुआइनो कयो ऐं इलाइक़े वासियुनि सां मुलाक़ात करे जल्द वाटर सप्लाई स्कीम ऐं पको रोड ठाहिराइण जी यकीन दयानी कराई। इलाइक़े वासियुनि पारां संदसि थोरा मञिया। उन मौक़े ते काउंसलर हसन अफ़ज़ल सोमार चौहान ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जिलो टंडो अलिहार तालको झंडो मरी जे गोट बाज़ मोहम्मद मरी में रेस नसीबुल्ला मरी ऐं रेस नौकाफ मरी जी अॻवानी में इलेक्शन जे हवाले सां तकरीब कोटाई वई जंहिंमें आसपास जे मरी बिरादरी शिरकत। मरी बिरादरी पाण में इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी जंहिं बुनियादी हक़नि झड़ोका स्कूल बिजली रोड वग़ैरह ते गौर वीचार। हिननि जो पाण चवणु हो त असांखे गुज़िरियल हुकूमत कुझु बि न ॾिनो आहे। हिननि जो पाण मुशावरत थियो आहे त हाणे असां वोट सोची सम्झी ॾींदासीं। पूरी मरी बिरादरी समेत रेस नसीबुल्ला मरी ऐं रेस नौकाफ मरी ते एतमाद कंदे चयो त जेको तव्हां फ़ैसिलो कंदो असां तव्हां सां गॾु आहियूं। रिपोर्टर नौकाफ मरी हक़ टीवी न्यूज़ झंडो मरी। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर नवाज़ लीग सिंध जो सीनियर नायब सदर सरदार ज़ुल्फ़िकार अली खान सदायो नवाज़ लीग छॾे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार PS ते इम्तियाज़ अहमद शेख जी कार्नर गॾिजाणी मुनक़द करे इम्तियाज़ अहमद शेख ते एतमाद जो इज़हार कंदे नवाज़ लीग छॾे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। पीपल्स पार्टी अॻवान इम्तियाज़ अहमद शेख पीपल्स पार्टी जो इस्कार पाराए भलीकार कयो। ब्रेकिंग न्यूज़ झंडो मरी GDA उम्मीदवार आपा अदीबा गुल मक्सी जे गोट बाज़ मोहम्मद मरी आमद उन मौक़े ते गोठणनि तरफ़ां गुलनि जी वर्खा करे आजिया कई। उन्हीअ मौक़े ते अज़ीज़ुल्ला मरी काइम खान मरी मोहम्मद हनीफ मरी रिंदो खान मरी अब्दुल वहाब उमरानी ऐं दीन मोहम्मद मरी ऐं नसीबुल्ला मरी ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त GDA में शमूलियत करे मुकमल हिमायत जो ऐलान करियूं था। ईंदड़ इलेक्शन बाबति हिकमत अमली जोड़ण ऐं इलेक्शन वर्क में गॾु कमु करण ते ॻाल्हियूं कयूं वयूं। उन मौक़े ते सैयद अमजद शाह यासीन मीर नूर हसन दर्स ऐं ॿिया पिणु गॾु हुया। रिपोर्टर नौकाफ मरी हक़ टीवी न्यूज़ झंडो मरी। मेड़ अवामी तहरीक पारां मेड़ में वधंदड़ बदअमनी चोरियुनि फुरनि धाड़नि वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ 7 ॾींहं बि वकील साजिद मैसर वकील नजीब मैसर वकील मंसूर चांडियो वकील ज़ुल्फ़िकार चांडियो सुधीर चांडियो वकील आबिद कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब में हेड़ अॻियां अलामती बुख हड़ताल जारी रखी। मुज़ाहिरीन बदअमनी थाणे ते पाथारियूं बंदि कराए चोर पालण बंदि करियो जा ज़ोरदार नारा हंया। उन मौक़े ते हिननि ख़िताब कंदे चयो त मेड़ में बदअमनी वधी वई आहे। ॾोह रोज़ जो मामूल बणियल आहे। रोड रस्ता ॾोहारनि जे कब्ज़े में आहिनि। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए उन्हनि जी सहूलियतकार ऐं साथारी बणियल आहे। हिननि घुर कई त मेड़ में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़दम खणी ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरियुनि वापारियुनि दुकानदारनि खां फुर्तियल रक़म मोटरसाइकिलूं वापसि करे अमन अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। मीरपुर ख़ास जे क़ौमी सीट NA 211 ते PPS जे उम्मीदवार आफ्ताब हुसैन शाह जीलानी PS 46 जे उम्मीदवार सर ज़ुल्फ़िकार अली शाह पारां तालुके शुजाबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन वक़्त बाद झलोरी वन कार्नर गॾिजाणी जलसे में तब्दील हज़ारे माण्हुनि जी शिरकत। गुलनि जी वर्खा कई। ऐवान सहाफ़त सूमार समय जो।
नौशरो फिरोज रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते एसएचओ साफ़िन मथां ॾमड़जी पियो। 3 साफ़िन ते कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध साफ़ी इत्तेहादी आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल पारां नेशनल प्रेस क्लब खां समेत शहरनि साफ़ी सियासी पार्टियुनि जे अॻुवाननि में रैली कढी। एसपी ऑफिस अॻियां 4 कलाक धरणो। एसएसपी साए अज़ीज़ ऑफिस छॾे भॼी वई। साफ़िन पारां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी, एसएचओ हटायो, शहर फुरजण खां बचायो जा नारा हंया विया। उन मौके ते सिंध साफ़ी इत्तेहाद जे यूनिस राजपर आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल जे मौला बख्श मशहूरी सदर नेशनल प्रेस क्लब एम ज़फ़र तगर, इम्तियाज़ उमरो, सागर यूसुफ बंगी, खालिद हुसैन मामण, बच्चा लिंगोरो, गुलाम हुसैन चांग, इदरीस सेतो, हैदर पल, दाइम दरसाई, निज़ाम मशहूरी, गुलाम शबीर उॾण, शाहिद सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं घुर कई त फ़ौरन एसएचओ बदिली करे अमुन बहाल कयो वञे। एसएचओ बदिली न थियो त 25 डिसंबर ते सीएम हाउस अॻियां धरणे जो ऐलान कयो। उहो धरणो एसएसपी ख़िलाफ़ हूंदो। ब्रेकिंग न्यूज़ ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान नालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहड़ भरिसां खोसाई जमाली तकरार ॿीहर भड़की उथियो। मेहड़ कोट पेशी ते मोटरसाइकिल ते ईंदड़ मथां सिधी फायरिंग, चाचो क़तल, भाइटिया 2 ज़ख़्मी। मेहड़ ए सेक्शन थाणे जी हद हाजन शाह मकाम बिटो रोड ते ॻोठ खां मोटरसाइकिल ते मेहड़ कोट सिटी पेशी ते 3 ॼणा राहिब जमाली, आदम जमाली, याकूब जमाली अची रहिया हुया त हाजन शाह बिटो रोड ते ताड़ ते बीठल सिधी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा मोटरसाइकिल तां किरी सख़्त ज़ख़्मी थी पिया। फायरिंग कंदड़ मौके तां फरार थी विया। पुलिस खे इतला ॾिनो वियो। मेहड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मेहड़ पहुचायो, जिते 40 साला राहिब जमाली ज़ख़्मनि जा सूरनि सां फोत थी वियो, जॾहिं त 2 ज़ख़्मियुनि खे लाड़काणो मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी ग़ुलाम मोहम्मद सोलंकी साफ़िन खे ॿुधायो त असां ॻोठ मेहड़ कोट हाज़िरी ते अची रहिया हुआसीं। ताड़ में वेठल जवाबदारनि मोहम्मद नवाज़ खोसो ऐं संदसि जा पुट एहसान खोसो हुया, जिन सिधी फायरिंग करे असां ते हमलो कयो। असां हाजन शाह भरिसां रोड ते ज़ख़्मी हालत में तड़पंदा रहियासीं। पुलिस पहुची करे अस्पताल पहुचायो। ॿुधायो वञे थो त कुझु साल अॻु यूसी बिटो जे शन भंभोर भरिसां कलराई ऐं घर पंहिंजा वारे इलाइक़े में खोसाई जमाली बिरादरी विच में ॿारनि तां संगावती मामले तां तकरार थियो हुयो, जंहिंमें मीर हसन खोसो क़तल थी वियो, जंहिंमें असां मुलविस न हुआसीं। धुरियुनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ वक़्त ब वक़्त झड़पूं ऐं एहतजाज भी किया हुआ। ॻोठ मां लॾ पलाण करे भी थी हुई। वाक़ियो पुराणी दुश्मनी ऐं खून जे पलान तौर थियो आहे। मेहड़ पुलिस वधीक जांच करे केस दाख़िल कयो वेंदो। झंडोमरी ब्रेकिंग न्यूज़। तालके झंडोमरी में ख़ासि केली राजूणी इत्तेहाद जी बाडी जोड़ी वई, जंहिंमें टंडो अलिहार ज़िले अॻवान हाजी परेल ख़ासि केली जी सरबराही में झंडोमरी तालके जा उहिदेदार चूंडिया विया, जंहिंमें तालके झंडोमरी जे ख़ासि केली बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें तालके सदर शाह मुराद ख़ासि केली, नायब सदर मोहम्मद हाशिम ख़ासि केली, सीनियर सदर चाचो खमीसो ख़ासि केली, जनरल सेक्रेटरी शाहनवाज़ ख़ासि केली, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद बख्श ख़ासि केली, फ़नान सेक्रेटरी वडेरो अब्दुल हकीम ख़ासि केली, ख़जानची वाहिद बख्श ख़ासि केली, प्रेस सेक्रेटरी बादल ख़ासि केली चूंडिया विया। वर्किंग कमेटी में कबूल उर्फ लालो ख़ासि केली, वडेरो इरशाद ख़ासि केली, वरियाम ख़ासि केली, जान मोहम्मद ख़ासि केली, अरबाब ख़ासि केली ऐं पहलवान गुल मुनीर ख़ासि केली खे बिना मुक़ाबले चूंडियो वियो आहे, जंहिंजी मुबारकबाद सरदार ग़ुलाम मिर्ज़ा उर्फ राजा बाबा टेलीफोन ते ॾिनी ऐं चूंडिजी आयलनि इहो वचन कयो त असां हर ॾुख सुख में पंहिंजे ख़ासि केली बिरादरी सां गॾु आहियूं ऐं असां पंहिंजे सरदार ग़ुलाम मिर्ज़ा उर्फ राजा बाबा जो पैगाम खणी निकिता आहियूं ऐं ख़ासि केली बिरादरी पारां ईंदड़ इलेक्शन में पंहिंजो वोट जो इस्तेमालु सोचे सम्झे पोइ कंदा ऐं पंहिंजे सरदार जे चवण ते वोट ॾींदासीं। रिपोर्टर नोकाफ मरी, हक टीवी न्यूज़, झंडोमरी। शिकारपुर रिपोर्ट रियाज अली मीरानी। शिकारपुर में अनवार मुस्तफ़ा व दस्तार फजीलत कॉन्फ्रेंस जो प्रोग्राम क़िबला मुफ्ती साईं मोहम्मद बशीर अहमद नक्शबंदी साहब तरफ़ां वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जिते शहरनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील मूजिब शिकारपुर शहर में अनवार मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस शिकारपुर शहर मदरसा अनवार मुस्तफ़ा नक्शबंदिया में मल्हाई वई। ज़ेरे सदारत अलामा मुफ्ती साईं मोहम्मद बशीर अहमद नक्शबंदी, जंहिंमें मेहमान ख़ास पीर तरीक़त साईं सैयद गुल अहमद शाह जीलानी, ख़ास ख़िताब अलामा डॉक्टर अब्दुल वहाब शाह कादरी कराची, अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा सिकंदरी, अलामा साहबजादा मोहम्मद ज़ुबैर लाशरी, अलामा लुत्फ़ुल्लाह कादरी, अलामा मौलाना मियाँ मोहम्मद अशरफ कादरी, नाजिम आला जमात अहले सुन्नत डिवीज़न लाड़काना सिंध ऐं अब्दुल हफ़ीज़ अमीर जमात अहले सुन्नत ज़िला शिकारपुर कारी मोहम्मद उज़ैर कादरी ऐं ॿियनि उलमा इकराम जिन ख़िताब फ़रमाईंदे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जी सादगी बाबति बयानु कयो वियो, जंहिंमें दुरूद सलाम ऐं नात ख़्वाननि रसूल जो शान बयानु कयो।
खैबर रिपोर्ट अजीज गुल। खैबर जमीयतुल उलमा इस्लाम सोशल मीडिया टाइम्स जिला मटियारी जो अहम इजलास खैबर जे फारूक आजम मस्जिद में थी गुजरियो, जेको ज़िलो मटियारी जे अमीर हाजी सारंग मेघवाणो जी सदारत में थी गुजरियो, जंहिंमें PS 57 जे उम्मीदवार सलीम सिंधी, मौलाना रजीब नोहे पोटो, मौलाना अमीर अली खोसो, सोशल मीडिया टाइम्स जिले मटियारी जे कोऑर्डिनेटर मोहतरम अबरार राहू, तालके मटियारी जे कोऑर्डिनेटर मुफ्ती रफीक अख्तर खोसो, तालके हाला जो कोऑर्डिनेटर मोहतरम गुलाम रजा बाबू कोरे जो समेत पूरे ज़िले के सोशल मीडिया मेंबरन शिरकत के इजलास में PS 57 जी इलेक्शन मुहिम जी भरपूर तशहीर ते मेंबरन जी हौसला अफजाई सां गॾु वधीक तशहीर भरपूर जो वचन वरजायो वियो। 18 जनवरी ख़मीस ॾींहुं सुबुह जो 10 बजे खंडो स्टॉप खां छंडण मोरी ताईं अज़ीम अली शान मोटरसाइकिलनि ते रैली कढी वेंदी। रैली जे इख़्तिताम ते मटियारी प्रेस क्लब अॻियां जलसा आम भी मुनक़द कयो वेंदो। रैली जी भरपूर कवरेज लाइ ज़िला मटियारी जा सोशल मीडिया मेंबर रैली में शिरकत कंदा।